सिहत खाते ज़िले थरपारकर जा 49 मुलाजिम मुसलसल 5 साल का पगार न मिलण खिलाफ सरापा एहतजाज बनियल आहिनि। मुलाज़िमन मुख़्तलिफ़ अस्पताल में ड्यूटियूं करे रहिया आहिनि, पर अञा ताईं उन्हनि खे पगारूं जारी न आहिनि थी सघियूं, जंहिं करे हू सरापा एहतजाज बनियल आहिनि। मुलाज़िमन एहतजाज कंदे चयो आहे त असां फ़का कटण ते मजबूर थी विया आहियूं। 2015 में असां हेल्थ डिपार्टमेंट में भर्ती थियासीं ऐं 2015 में असांखे जॉइनिंग ॾेई वरी जेको सो सियासी जो आड़ में असांखे कढियो वियो ऐं बाद में असां हाई कोर्ट हैदराबाद में जेको सो पटिशन दाख़िल कराई, जंहिं 2017 में असांखे बहाल कयो। असां 2017 में बहाल थियण खां पोइ जेको अॼु जे ताईं असां जेको सो सैलरी न थी सघी आहे, पगार न ॾिनो वियो आहे। असांजो आला आमदर खां अपील आहे त ख़ुदा रा असांखे पगार ॾेई ऐं फ़का कशी खां बचायो वञे। उन्हनि मुतालबो कयो आहे त असांजूं पगारूं जल्द जारी करे वञनि त जीअं असां बहितर ज़िंदगी गुज़ारे सघूं ऐं असांजा बच्चा बुख कटण खां बची सघनि।